सिंध जे सुध समा वारे वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त MQM जा जाइज़ मुतालबा मञिया विया आहिनि, उन्हनि जा ख़दशा बि ख़त्म कया वेंदा। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिबि सूबाई वज़ीर शर्जील मेमण तरफ़ां प्रेस क्लब हैदराबाद जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में रावल हाउस ते मांझंदो रखियो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमण चयो त तकबंदियूं इलेक्शन कमीशन कंदी आहे ऐं हुकूमत तजवीज़ूं ॾींदी आहे, जॾहिं त MQM जा समूरा जाइज़ मुतालबा सिंध हुकूमत पूरा करे छॾिया आहिनि। जेकॾहिं MQM खे अञा बि कुझु ख़दशा आहिनि त उहे बि ख़त्म करण जी कोशिश कई वेंदी। पीपल्स पार्टी रुगो मोहब्बत जी ॿोली सम्झे थी, ॿी का बि ॿोली नथी सम्झे। हिन चयो त PTI वारनि बिलावल भुट्टो ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हायो। असां PTI जे कंहिं MNA ऐं MPA सां राब्तो नाहे कयो। फवाद चौधरी खे कूड़ो इल्ज़ाम हणण ते क़ानूनी नोटिस मोकिले रहियो आहियां। हिन चयो त ॿोॾि जी सूरतहाल ते हुकूमत ऐं वॾे वज़ीर जेके बि वाइदा कया उहे तमामु पूरा थी रहिया आहिनि। 20 लख खां वधीक माण्हुनि खे घर ठहिराइण जे लाइ सिंध हुकूमत पैसा ॾेई रही आहे। जेको आबादगार कणक पोखींदो हो उन खे 5000 फ़ी एकड़ ॾेई रही आहे। सूबाई वज़ीर दावा कई त अॼु वाहिद सिंध हुकूमत आहे जेका 65 रुपया फ़ी किलो अटो विकिणे रही आहे, जेके हुकूमत जे तरफ़ां स्टॉल लॻाया विया आहिनि।